वल्मुतल्लक़ातु यतरब्बस्न बिअन्फुसिहिन्न सलासत क़ुरूअ वला यहिल्लु लहुन्ना अन यक्तुमन मा ख़लक़ल्लाहु फ़ी अरहामिहिन्न इन कुन्ना यु'मिनून बिल्लाहि वल यौमिल आख़िर व बुऊलतुहुन्ना अहक्कु बिरद्दिहिन्न फ़ी ज़ालिका इन अरादू इस्लाह वलहुन्ना मिस्लु अल्लज़ी अलैहिन्न बिल मारूफ़ वलिर्रिजालि अलैहिन्न दरजतुन वल्लाहु अज़ीज़ुन हकीम आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीज़ सदक़ रसूलुहुल अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद फरमायो त तलाक वारियूं औरतूं इंतज़ार कनि यानी इद्दत कनि टे हिस यानी मुतल्लक़ा औरत जंहिंखे हैज़ अचे थो उहे 3 हैज़नि ताईं इंतज़ार कंदी ख़बर पए हिनजो पेट ख़ाली आहे। जेकॾहिं हैज़ वारी नाहे उमिरि नंढी हुजण जे करे या उमिरि वॾी हुजण जे करे त पोइ 3 महीननि खां पोइ हुनजी इद्दत ख़तमु या औरतुनि जे मथां वाजिब आहे। जेकॾहिं औरत हामिल आहे मलवारी आहे त उनजी इद्दत जेसि ताईं हुनजो ॿार न तलाक वारी हुजे चाहे हुनजो मुड़ुसु गुज़ारे वियो। जेकॾहिं उनजो मुड़ुसु गुज़ारे वियो आहे ऐं औरत हामिल आहे त वज़े हमल ताईं हुनजी इद्दत हलंदी। हमल जे दौरान उहा औरत कंहिंसां निकाह नथी करे सघे, इहो निकाह फासिद आहे ऐं उनजी मीरास बि तक़सीम न थींदी। जेको मुतल्लक़ा न बल्कि जंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वियो आहे ऐं औरत हामिल आहे त उन मरहूम जो वरिसो तक़सीम न थींदो। इन करे थी सघे थो उनजे पेट में कहिड़ो ॿारु पुटु आहे या धीउ आहे। जे धीउ आहे त उनजा अहकाम जुदा आहिनि, जे पुटु आहे त उनजा अहकाम जुदा आहिनि, या हिक खां वधीक ॿार आहे त उनजा अहकाम जुदा आहिनि। तंहिं करे उनजो वरिसो तक़सीम न थींदो जेसि ताईं उहा औरत ॿार फरमाए त वला यहिल्लु लहुन्न अन यक्तुमन मा ख़लक़ल्लाहु फ़ी अरहामिहिन्न। इहो औरतुनि जे लाइ हिलाल न आहे जो उन ॻाल्हि खे लिकाइनि जेको अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात उन्हनि जे रहमनि में रखियो आहे। या जेको ॿार हुनखे लिकाइनि न की इहो ॿारु हुनजो मुड़ुसु आहे जे हुनखे तलाक ॾिनी आहे या इहो जेको हुनजो घर वारो ॻाल्हि इन कुन्न यु'मिनून बिल्लाहि वल यौमिल आख़िर। जेकॾहिं अल्लाह ऐं आख़िरत जे मथां ईमान रखनि थियूं पयूं त इहा ॻाल्हि वज़ाहत सां ॿुधाए। इहे जेकॾहिं का औरत मुतल्लक़ा चवंदी मूंखे अमल कोन्हे को या इन दौरान निकाह करे छॾियो गुनाह, इहो बि गुनाह। ऐं इन खां अलावा ॿिए जे नसुल खे खणी करे पाण में मनसूब करणु इहो बि हमेशह जे लाइ गुनाह, हमेशह जे लाइ गुनाह। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इहो असांखे गुनाह खां बचण जो रस्तो ॿुधाए थो। फरमाए थो बुऊलतुहुन्न अहक्कु बिरद्दिहिन्न फ़ी ज़ालिका ऐं मुड़ुस उन्हनि जा वधीक हक़दार आहिनि हिन सां। यानी औलाद जे पासो मुड़ुस जो आहे, वधीक हक़दार जे पासो उनजो मुड़ुसु ई आहे जेको उनजे रहम जे अंदरि उनजे पेट जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात हलियो आहे या अमानत उनजे मर्द जी आहे जीअं उनखे तलाक ॾिनी आहे या वफ़ात कई आहे, ॿिए जी न आहे। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इन अरादू इस्लाहन फलहुन्न मिस्लु अल्लज़ी अलैहिन्न बिल मारूफ़। जेकॾहिं इस्लाह जो इरादो कनि त पोइ वास्ते औरतुनि जे मिसल उहो ई आहे जो मथे उनजी आहे भलाईअ सां। छोजो हक़ जे अंदरि ॿई लाज़िम मलज़ूम आहे। जीअं औरत जे मथां मर्द जो हक़ु आहे त मर्द जे मथां औरत जो हक़ु बि आहे। निकाह जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात हक़ रखे थो, ज़ौजनि जे अंदरि हक़ आहिनि हिकिड़े जे मथां। औरत जे मथां बि हक़ु आहे, मर्द जे मथां बि हक़ु आहे, उनखे कॾहिं बि रद्द न कजेसि। जेकॾहिं इस्लाह खे इरादो कनि था त इस्लाह मां मुराद तलाक ॾिजे त बि इस्लाह सां, जेकॾहिं रखिजी त बि इस्लाह सां। इस्लाम जे अंदरि इहे जेके शिदतूं, इहे गुस्सा, इहे कावड़ियूं, इहे नफ़रतूं, इहे इंतकाम इस्लाम जे अंदरि आहे। इहो हिकिड़ो ज़िंदगी जो अमल आहे। जीअं निकाह अमल आहे त तलाक जो अमल आहे। जीअं निकाह जे अंदरि इंसानु ख़ुशि आहे त तलाक जे अंदरि बि ख़ुशि आहे, नाराज़ न हूंदो। इहो हिकिड़ो शरई मसइलो आहे। ज़िंदगी ॼणा ॿ ॼणा पाण में नथा गुज़ारे सघनि त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत ऐं दीन उन्हनि जे लाइ रस्ता अख़्तियार फ़रमाया आहिनि ऐं सही तरीक़े सां हली करे उन रस्तनि जे मथां अमल
वलिर्रिजाल अलैहिन्न दरजतुन वल्लाहु अज़ीज़ुन हकीम। ऐं वाक़ई मर्दनि जे मथे उनखे दर्जा आहिनि, दर्जो आहे ऐं अलाह ग़ालिब हिकमत आहे। हुकूक जे अंदरि मर्दनि जे मथां हक़ आहे, औरतुनि जे मथां हक़ मर्दनि जो आहे, पर हिकिड़ो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फ़र्क़ु फ़रमायो, उहो हीअ आहे जो औरतुनि जे मथां मर्द खे दर्जो फज़ीलत। हिकिड़ो असुल ऐं फ़सल में फ़र्क़ु हूंदो आहे। हिकु वण पौधो आहे न, बुनियाद खां पुटे थो त वण, हुनखे असुल चइबो आहे। उन मां जिते शाखूं ऐं डारूं निकिरनि उनखे फ़र्क़ु। औरत जेका सो मर्द जी फ़र्क़ु आहे, असुल जेको आहे सो मर्द। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हज़रत आदम अलैहिस्सलाम मां हज़रत बीवी हवा रज़ी अल्लाह ताला खे पैदा फ़रमाए। यानी असुल जेको आहे सो मर्द आहे ऐं मर्द जी टारी जेका सो औरत आहे। न छोजो टारी जेका सो असुल खां सवार ई नथी सघे, वाह असुल जी मुहताज आहे, ईअं न असुल टारी जो मुहताज आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फ़रमाए त अलाह ताला मर्द खे औरत जे मथां दर्जो अता फ़रमायो आहे, फ़ज़ीलत अता फ़रमाई आहे। ऐं इहो मुसलम मसइलो आहे, तस्लीम करण जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं औरत खे बि तस्लीम करणु घुरिजे ऐं दुनिया खे बि तस्लीम करणु। अलाह ताला हिन वटि बराबरी जी ज़िंदगी रही आहे त औरतूं मर्द जे बराबरि आहिनि। अलाह ताला जो क़ानून जेको क़ुर पाक जो आहे, महबूब जो शरीयत जो आहे, उन खां कॾहिं बि मुंहुं न मोड़ो। जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रानी उम्मुल मोमिनीन हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा आई, अर्ज़ कई त सुहिणा हबीब, हर आयत जे अंदरि या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू, असां औरतुनि जे लाइ कुझु कोन्हे छा क़ुर पाक। पोइ अलाह ताला सूरत अहज़ाब जी आयत मुबारक नाज़िल फ़रमाई, इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मुमिनीन वल मुमिनात। अलाह ताला 10 सिफ़तूं मर्दनि जूं बयानु फ़रमाई, वरी 10 सिफ़तूं औरतुनि जूं बि बयानु। ऐं जे मर्द मोमिन आहे त औरत बि मोमिन आहे, मर्द मुस्लमान आहे त औरत बि मुस्लमान आहे, मर्द जेकॾहिं फ़र्मा बरदार आहे त औरत बि अलाह जी फ़र्मा बरदारी कंदड़ आहे। 10 सिफ़तूं बयानु। अचानक जिहाद जो हुकुम अची वियो, जिहाद जो हुकुम। हाणे हिकिड़ो फ़र्ज़ु वधी वियो, या अय्युहन नबी जाहिदिल कुफ़ार वल मुनाफ़िक़ीन। जिहाद जो हुकुम जॾहिं अची वियो त वरी बि उम्मे सलमा भॼंदी आहे, जंहिं मर्द मारे आहे, असां अमलनि में बराबरि आहियूं। हाणे हिननि जे मथां जिहाद फ़र्ज़ु थियो आहे, इहो हिकिड़ो फ़र्ज़ु वधी वियो असांखे मोकिले त असां बि जिहाद कयूं, असां बि कयूं। इन जे अंदरि शरीयत फ़रमाए थी त आकामनि जे अंदरि अलाह जो हिकिड़ो निज़ाम हिकिड़ो अहिड़ो फ़र्ज़ु आहे जेको औरतुनि जे मथां फ़र्ज़ु न आहे, मर्दनि जे मथां। वरी हिकिड़ो अहिड़ो फ़र्ज़ु आहे जेको औरतुनि जे मथां फ़र्ज़ु आहे, मर्दनि जे मथां न आहे। उहो कहिड़ो? जिहाद मर्द जे मथां फ़र्ज़ु, औरत जे मथां फ़र्ज़ु न आहे। पर्दो वरी औरत जे मथां फ़र्ज़ु आहे, मर्द जे मथां न आहे। पर्दो करणु औरत जे मथां फ़र्ज़ु आहे, मर्द जे मथां न आहे। जीअं जिहाद करणु फ़र्ज़ में अजुर अज़ीम मिले थो, जे औरत पर्देदार थी पए त उनखे बि जिहाद जेतिरो अलाह ताला अजुर। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजी ॿाननि खे पंहिंजे ॿाननि खां पोइ कोन छॾियो आहे, पर जेको अलाह ताला मर्द खे औरत जे मथां दर्जो अता फ़रमायो आहे, उहो अलाह जो निज़ाम आहे, अलाह जो क़ानून आहे, उनजो कॾहिं बि इनकार न करिणो। मर्द खे औरत जे मथां फ़ज़ीलत आहे, मर्द मतबू आहे, औरत जी ताबियो आहे, ऐं ताबियो थी करे उनजी ज़िंदगी उनखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी। हिन में सभु हिकमतूं रखियलु आहिनि। पोइ जेके औरतूं इन दीन खे इस्लाम खे सम्झनि थियूं पयूं, शरीयत खे, उनजी ज़िंदगी बिल्कुलु हिकिड़े सुकून जी गुज़रे। इन शइ खां हटी हुयूं औरतूं, उनजे विच में वॾा फितना आहिनि न, वॾा ख़्याल अची था वञनि त उनजी ज़िंदगी त ख़राबु थी गुज़रे, उनजो घर जो माहौल तमामु ख़राबु थी थो वञे। छो जो उहो शरीयत जी दीन खां परे थी करे हिकिड़ी ग़लति सोच उनजी जाइ वठे थी पई त पोइ उनजी ज़िंदगियूं ख़राबु थियूं थियनि, उनजा घर जा माहौल हिकु सो मटिजी था वञनि। इहो इस्लाम आहे जेको असांजे ॿाहिरि ज़िंदगी खे बि बचाए थो त अंदरि ज़िंदगी। अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़